अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडी सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकईं था खबरन डा खबर शामिल कई पे जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी 6 सितंबर योम दफ़ा के हवाले से एक अहम तकरीब तहरीक जवाना पाकिस्तान जी ज़ेर तमाम हाफिज़ मोहम्मद जुनेजो की निगरानी में ॻोठ डोंज में थी गुज़री, जंहिंजी शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। योम दफ़ा के हवाले से मिली नगमा तकरीरूं पेश कयूं वयूं, जंहिंमें 1965 की जंग में पंहिंजे जानिन जो नज़रानो ॾींदड़ जानिसारन की याद कयो वयो ऐं खेनि लफ़्ज़नि जी ख़ूबसूरत बेटा पेश कई वई। अॼोकी तकरीब के चेयरमैन तहरीक जवाना पाकिस्तान मोहम्मद अब्दुल्ला गुल वीडियो लिंक के ज़रिए ख़िताब कंदे चयो त अॼु दहशतगर्दी की जंग जारी है, जंहिंमें हर एक जो नुक़सान थियो, पर पहिरीं गोली इहो फ़ौजी ऑफिसर या सिपाही खाईंदो आहे जेको दुश्मन की निशाने ते हूंदो आहे ऐं असां जे लाइ साहिबान हूंदो आहे। हिन वतन अज़ीज़ जे लाइ सिंध जी कुर्बानीन के पुण सारायो। तकरीब में मौज़न ख़िताब कयो ऐं वतन अज़ीज़ जे लाइ कुर्बानी ॾींदड़ जवाननि फ़ौजी ऑफिसरनि खे ख़िरात तहसीन पेश कयो ऐं चयो त असां पंहिंजे दुश्मननि खे वाज़े पैगाम ॾियणु चाहियूं था त असां अॼु बि मुतहद आहियूं। मुल्क जो हर शहरी पाक फ़ौज सां हर मुहाज़ ते शान बाशान गॾु आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।